अल्लाह जो कुरान तो फरमाए अल्लाह वलीयुल्लज़ीना आमनू, अल्लाह वलिया दोस्ता उन्हनि जो जन ईमान आंदो कामिल अकमल मोमिन बणिया। अल्लाह इन्हनि जो दोस्त, अल्लाह इन्हनि खे पंहिंजो दोस्त बनायो आहे। अल्लाह इन्हनि सां यारी रखी आहे। साहबा किराम वेठा पाण में पिया तज़किरो कनि त यार अजब जहिड़ी ॻाल्हि आहे जो अल्लाह बि यारी थो रखे। वत्तख़ज़ इब्राहीम ख़लीला, अल्लाह ताला इब्राहीम खे पंहिंजो यार बनायो आहे, दोस्त बनायो आहे। मिठा अजब जहिड़ी ॻाल्हि आहे त अल्लाह वलीयुल्लज़ीना आमनू, अल्लाह वली आहे, अल्लाह दोस्त आहे, अल्लाह यार आहे, अल्लाह मददगार आहे इन्हनि जो जेकी सच्चा पक्का मोमिन। जॾहिं अल्लाह उन्हनि सां यारी रखंदो आहे न, उन यारी जो पहिरियों असर इहो थींदो आहे जो युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर। जैसा अल्लाह यारी रखंदो आहे, दोस्ती रखंदो आहे, उनखे ऊंदाहियुनि मां कढी नूर ॾे आणींदो आहे। मज़मून मुखालिफ छा थियो त जेकी अल्लाह जा यार न आहिनि उहे ज़ुल्मात में आहिनि, अंधारनि में आहिनि, ऊंदाहियुनि में आहिनि। दिल जी ऊंदाही, कब्र जी ऊंदाही, घर जी ऊंदाही, ज़ाहिर जी ऊंदाही, बातिन जी ऊंदाही, कल्ब जी ऊंदाही, रूह जी ऊंदाही, सिर जी ऊंदाही, हजार ऊंदाहियूं आहिनि। इन जे करे रब फरमायो त मिनज़्ज़ुलुमात, ज़ुल्मात जमा हुआ, हिकड़ी ऊंदाही न आहे, ऊंदाहियुनि जा हजार क़िस्म आहिनि पर नूर हिकिड़ो ई आहे। ये न फरमाई त युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलल अनवार, उन्हनि खे ऊंदाहियुनि खां कढी नूरनि ॾे आणींदो आहे। न, युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर, ऊंदाहियूं खोड़ आहिनि पर नूर हिकिड़ो ई आहे जेको दिलनि में अल्लाह चिमकाए छॾे। जॾहिं अल्लाह कंहिंखे वली बणाईंदो आहे न, दोस्त बणाईंदो आहे न, त पहिरीं पहिरीं उन सां इहा महिरबानी कंदो जो उनखे ऊंदाहियुनि मां कढी, ज़ुल्मात मजा कढी उनखे रोशनी में आणींदो। उन जो अंदर रोशन, कल्ब रोशन, रूह रोशन, सिर्री खफ़ी अख़फ़ा, उन जो कालिब, उन जो कल्ब, उन जो बदन, उन जो रूह रोशन थी वेंदी। उन जे चेहरे में रोशनी अची वेंदी। तव्हां ॾिसो कंहिंजे निड़ ते लिखियल न आहे त ही वली आहे, पर हज़ारे माण्हुनि में हिकिड़ो वली वेठल हुजे न, तव्हांजी दिलि चवंदी त ही आम माण्हू न आहे, अल्लाह जो